नाज़िर सिंध में जोगी फ़क़ीरनि जी हिकु अलॻि सुञाणप आहे। धमाल सरंती ऐं धुन वॼाइण सां गॾोगॾु नांग पालण बि संदन सुञाणप जो हिसो आहे। कुझु फ़क़ीरनि लाइ नांग रोज़गार जो वसीलो बि आहे त वरी कुझु लाइ रूहानी अलामत। रावा सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था गुड्डू खां मेरा टीवी रिपोर्टर शेरबाज़ खोसो जी हीअ रिपोर्ट। सिंध जे सूफ़ी सरज़मीन ते जोगी फ़क़ीरनि जी हिकु अलॻि सुञाणप आहे। धमाल सरुंद ऐं धुन वॼाइण सां गॾोगॾु उन्हनि जे सुञाणप में नांग बि शामिल आहिनि। नांग खे हिते सिर्फ़ु डप ऐं ख़ौफ़ जो निशान न पर बहादुरी सब्र ऐं अंदरूनी ताक़त जी अलामत सम्झो वञे थो। केतिरा ई फ़क़ीर पंहिंजे गिची या कुलनि ते ज़िंदा नांग रखंदा आहिनि जेके संदन बेख़ौफ़ ज़िंदगी ऐं दुनियावी ख़्वाहिशनि खां आज़ादी जो पैगाम ॾियनि था। उन मौक़े ते जोगी फ़क़ीरनि मिरान टीवी सां ॻाल्हाईंदे चालो मानो गुलाब फ़क़ीर रहूं बिटशाद आयूं जोगी जी लतीफ़ वारा मिली रोज़ी जे आया आहियूं पर हाणे यार हिकिड़ो कमु हुकूमत वरी करे पिया। असांजो अबे ॾाॾे खां वठी असांजो पिननि खां वास्तो आहे। हाणे वरी पिन बंदि पिया कनि पंजाब ॾे यार। इहो त पोइ हाणे ग़रीबनि खे कुझु ॾियो त पोइ पिन बंदि कयो। हा साईं हाणे ॿुध असांखे घटि में घटि में वरे थी आहे। असांजो अब्बा ॾाॾा मरिया हुन खां बि अब्बा ॾाॾे अॻूणे खां वठी असांजो कबीलो इहो आहे जोगनि जो। 9 करोड़ नागनि जी ज़ात आहे, 10 करोड़ बलाउनि जी ज़ात। हुन में कई क़िस्म जा नांग आहिनि, कई बलाऊं आहिनि साईं। असां अच्छा धारी पकड़िया अथमि, कलाधारी पकड़िया अथमि, पदम पकड़िया अथमि, पर कई क़िस्म जा नांग पकड़िया अथमि। सभ खां मथे ख़तरनाक आहे पदम नांग। सो कदम नथो भरण ॾे, वॾी ख़तरनाक बला आहे। बसि ॿारनि खे इहो ॾींदा आहियूं सुठी ज़हर जी ॾींदा आहियूं। पोइ हुन में घणा तो मरियो वञे था। ज़हर तोखे ख़बर आहे 3 ॾींहं जो ॿार किथे थो चाहे सघे। जियारो थिए थो पोइ नांग बला नांग वठंदो पोइ कोन मुड़ंदो। हा पोइ हे उस्तादी खपनी आहे मुंहिंजे खपण पियो आहे गले में। असां दस्तगीर बादशाह पीर सोभान जो हिनखे वास्तो ॾींदा आहियूं। न त असां वरी जोगियुनि जो नांग बलान सां असांजो कमु आहे। असांजी रोज़ी इन में नांग बलान में बि थिए थी। घणे टाइम खां वठी अवां जो नांगनि सां वास्तो आहे? असांजो साईं नांगनि सां वास्तो असांजी कई पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि। जॾहिं खां धरती आसमान थी आहे उते खां वठी जोगियुनि जो किरदारु इलाइक़ा साईं असां बलोचिस्तान खां वठी पंजाब खां वठी सिंध खां वठी सूबा सरहद खां वठी असां 4 सूबा जेके पाकिस्तान जा आहिनि उन्हनि में असां हर सूबनि में ऐं असांजा माण्हू आहिनि ऐं हर सूबनि में असांजा जोगी फ़क़ीर वेंदा आहिनि। इहे ई जेके नांग बलान जो तमाशो आहे इहे ई असांजो माना गुज़र सफ़र आहे। कैमरामैन टीम शेरबाज़ खोसा मेरा टीवी न्यूज़ गुड्डू।